Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सॼे मुल्क में बिजली जो ड्रिघो ब्रेकडाउन इंसानी ग़लती करार। ज़रियनि मूजिब तवानाई वारी वज़ारत शुरूआती जांच रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना में पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुड्डू पावर प्लांट जो सर्किट ब्रेकर ग़लति तरीक़े सां बंदि करण सबबि सॼो सिस्टम वहिजी वियो। ॾींहं जो कमु कंदड़ अमलो सर्किट ब्रेकर बंदि करण बिना हलियो वियो हो। राति वारी शिफ्ट में अमले सर्किट ब्रेकर जी अर्थिंग ख़तमु करण बिना उनखे बंदि करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध मां पैदा थींदड़ गैस पहिरीं मक़ामी माण्हुनि खे ॾियण जो मुतालबो। सूबे अंदरि गैस जी बंदिश गैर आइनी ऐं गैर क़ानूनी करार। वॾे वज़ीर चयो आहे त असां वधीक गैस नथा घुरूं। आइन मूजिबि सभ खां पहिरीं गैस पैदा कंदड़ इलाइक़नि जे माण्हुनि खे गैस ॾिनी वञे। हर मसइले ते अॻूणियुनि हुकूमतुनि मथां इल्ज़ाम लॻाइण सां मसइला हल न थींदा आहिनि। सिंध जे अवाम खे गैस खां महरूम रखणु आइन जी भञकड़ी आहे। सिंध जा हक़ वापसि वठण लाइ पूरी ताक़त लॻाईंदासीं। सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब दौरान वॾे वज़ीर चयो त मुतहिदा वारा आदमशुमारी ते गौर कंदा आहिनि। वफ़ाक़ी काबीना आदमशुमारी जी मंज़ूरी ॾेई छॾी पर मुतहिदा वारा ख़ामोश रहिया। फिरदौस तमीम नक़वी जो नालो वठण बिना वॾे वज़ीर चयो त वज़ीर आज़म लाइ शर्म ऐं हया जो बयानु ॾींदड़ पीटीआई अॻवान खे इस्तीफ़ा ॾियणी पइजी वई। इजलास में वॾे वज़ीर जे ख़िताब बाद फिरदौस तमीम नक़वी खे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते ऑपोज़िशन जो गोड़। 261 के हिसाब से तो स्टेटमेंट पे देयर इज नो बहस। फिरदौस साहब गो इनटू 261 प्लीज। जमहूरियत की बात नहीं है, रूल्स एंड प्रोसीजर की बात है। आप बैठ जाएं प्लीज। नहीं, नो आई एम सॉरी, आई विल नॉट अलाउड यू। नो, यू कांट फोर्स मी, you can't order me, you can't dictate me. I just follow 161. पढ़ के बताएं मुझे, किताब दो भाई। तैमूर साहब बैठ जाएं आप। वफ़ाक़ी काबीना उमरकोट जे सूबाई तक PS 52 ते नंढी चूंड लाइ रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म तरफ़ां इस्लामाबाद में वधीक 3 महीननि लाइ रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी। काबीना ऑडिटर जनरल जा इख्तियार वधाइण वारे तरमीमी बिल जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। तेल बहरान में ज़िम्मेवार करार ॾिनल 192 पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ कार्रवाई जी बि मंज़ूरी। काबीना इजलास में बिजली ब्लैकआउट बाबति रिपोर्ट बि पेश कई वई। तवानाई वारी वज़ीर आज़म खे ब्लैकआउट बाबति ब्रीफिंग ॾिनी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त पेट्रोल पंप्स मालिकनि खे हफ़्ते अंदरि जवाबु ॾियण जी हिदायत कई आहे। FBI, पुलिस ऐं कस्टम इख्तियारियूं गॾियल हिकमत अमली तहत पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियूं आहिनि। अरिड़हीं तरमीम बाद केतिरियूं ई वज़ारतूं सूबनि ॾांहुं मुंतक़िल कयूं वयूं। केर बि अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ न आहे पर उन में ख़ामियूं ज़रूरु आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त धांधली सटियल हुकूमत खे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। सुभाणे लोरारई में PDM जो वॾो इज्तिमा थींदो। हुकूमत PDM जे जलसनि में अवाम जी शिरकत मां बौखलाहट जो शिकार थी वई आहे। हुकूमत वटि इस्तीफ़ा खां सवाइ ॿियो को ऑप्शन नाहे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे इंसाफ़ खपे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे था पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। मासूम मोनिका खे वहशत जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल कंदड़ केर। पुलिस ॿिए ॾींहुं बि ज़िम्मेवारनि जो पतो लॻाइण में नाकाम। शक जे बुनियाद ते गिरफ़्तार 6 ॼणनि जा DNA लाइ जज़ा वरिता विया।
नींगरी जे वारसनि ऐं सैयद अतन शाह जी हवेली जे मुलाज़िमनि जा बयान रिकॉर्ड। शक जी बुनियाद ते गिरफ़्तार थियल औरत जो मुड़ुसु इब्राहिम उर्फ़ लाल बख्श शेख पुलिस आॾो पाण मुरादो पेश। वाक़े जी जांच में रंडक वंझड़ जे इल्ज़ाम हेठि 2 पुलिस अहलकार क्वार्टर घाट DIG सखर फिदा हुसैन मस्तोई वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो ऐं नींगरी जे वारसनि सां बि मुलाक़ात कई। संदसि चवणु हो त मोनिका लाड़िक जे केस जी घण रुखी जांच कई पई वञे। समूरनि शकी माण्हुनि जा नमूना DNA टेस्ट लाइ वरिता वेंदा। अहिड़नि केसिस में DNA ऐं साइंसी बुनियादनि ते जांच में अॻिते वधी सघिजे थो। असांजी मारोट हुई उहा असां मश्करी कंदी ऐं खेॾंदी हुई रांदि कंदी पकड़ पाई ऐं गुॾे रांदि ऐं TV ॾिसंदा हुआसीं ऐं मुंहिंजी चोंपल पाए वेंदी वरी हुन पकड़ण वेंदा हुआसीं वरी उहा असांखे ॾाढी प्यारी हुई ऐं असांखे वणंदी आहे उहा कंहिंसां बि न विढ़ंदी। असांखे इंसाफ़ खपे जे हिन सां कयो अथऊं ज़ुल्म ईअं उन्हनि असांजी कोई मदद करे उन्हनि खे फांसी ॾिनी वञे असां इंसाफ़ खपे उन्हनि गीले गीले मारजंसि हिकु हॾो बि न छॾियसि मालकनि ताईं बि न छॾियसि अहिड़ो सटियसि सॉरी ऐं फांसी ॾिजेसि ऐं गोली सीने में सिधी वाहिजेसि। असां गुॾे खेॾंदा हुआसीं वंजपटी माना महिलाऊं रांदियूं स्कूल वेंदा हुआसीं गॾु कंहिं महिल घुमण ईंदा हुआसीं ॻोठ त वरी पोइ असां स्कूल गॾु घुमण वेंदा हुआसीं। मोनिका तूं केॾांहुं हली वहीं अच त गॾिजी रांदि रहूं। सदर जी भिटियूं में ज़्याती बाद क़तल थियल मासूम मोनिका खे यादि कंदे भेनरियूं ऐं सरतियूं रोई वेठियूं। मक़तूल नींगरी जी भेनरुनि ऐं साहेड़ियुनि चयो आहे त मोनिका असां सां गॾु रांदि खेॾंदी हुई ऐं स्कूल हलंदी हुई। वैशी जवाबदारनि असांखां मोनिका खसी छॾी खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मोनिका जूं भेनरूं ऐं साहेड़ियूं संदसि क़बर मथां मुसलसल रोईंदियूं रहियूं। दिल झोड़ींदड़ जेको वाक़ियो थियो आहे असांजो ही मुआशिरो जेको आहे हमेशह ताक़तवर खे सपोर्ट कई आहे। इहा ई वजह आहे त असांजी जेके थाणे ते FIR आहिनि उहे कमज़ोर थियनि पियूं। कानून त ठही वेंदा आहिनि पर उन्हनि ते अमलदारी कोन पई थिए। न सिर्फ़ु असांखे ॻणती आहे पर ॼण त सदमे वारी कैफ़ियत में आहियूं। मोनिका जेका नंढड़ी ॿारड़ी जेका 7 सालनि जी आहे जेको बि औलाद वारो आहे उन औलाद वारे लाइ हीउ वाक़ियो हुनखे पंहिंजो वाक़ियो सम्झणु घुरिजे। मोनिका जे वारसनि सां सिंध जो जेको बि शऊर आहे उन्हनि सां गॾु आहे। हुकूमत जी लापरवाही ॾाढी आहे। वाक़िया जेके थियनि था त असां चऊं था त हुननि खे हुकूमत ॾिसी वञिजे सज़ा मौत ॾियणु खपे हिननि खे। तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ईअं सम्झो हीअ हुननि जी न्याणीअ सां न आहे असांजी न्याणीअ सां आहे। इन्हनि खे हुकूमत सरेआम जेको आहे फांसी ॾे। पीरगोट में मोनिका लाड़िक जी ज़्याती बाद बेदर्दी सां क़तल वारे वाक़े ते सिंध वासियुनि में कावड़ ऐं सोग जी लहर। सोशल मीडिया ते बि मोनिका लाड़िक वाक़े ते सख़्तु रद्दअमल। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जस्टिस फॉर मोनिका लाड़िक टॉप ट्रेंड बणिजी वियो। मोनिका लाड़िक जी लाश हथ अचण जा स्केचिस ठाहे वैशी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस सुठो सवण आहे। पीपल्स पार्टी वाज़े करे चुकी आहे त लॉन्ग मार्च पिंडी न पर इस्लामाबाद तरफ़ थींदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI हुकुम जे नाअहली सबब इदारनि जी साख ते सवाल थी रहिया आहिनि। असां सियासी वर्कर आहियूं। पिज़्ज़ा खाए सघूं था, बिरयानी ऐं चांहि बि हली वेंदी। PTI सरकार हर शोबे में नाकाम थी वई आहे। गुड्डू थर्मल पावर हाउस में ब्रेकडाउन जो असर सॼे मुल्क ते कीअं पियो? हुकूमत अञा ताईं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे कई। सिंध जूं वॾियूं इस्पतालूं कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहिनि। सिंध हुकूमत इस्पतालुनि जो कंट्रोल संभालण लाइ आइनी ऐं क़ानूनी वेढ़ जारी रखंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त ख़त लिखण या ऑर्डिनेंस जारी करण सां इदारा कंहिंजी मिल्कियत न थी वेंदा आहिनि। ख़र्चनि सूदो ॿियूं घुरिजूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि। NICVD, NICH ऐं जिना इस्पताल सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि। अदालती फ़ैसिले खां पोइ बि हेल ताईं PTI हुकूमत इस्पतालुनि ते हिकु रुपयो बि ख़र्च नाहे कयो। सिंध जे इस्पतालुनि ते कब्ज़ो थियणु न ॾिनो वेंदो।
लियारी गैंगवॉर जो सरबरा उज़ैर बलोच वधीक केस मां बरी। कराची जी मक़ामी अदालत शहरी जे क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। क़त्ल जूं शाहिदियूं न मिलण सबबि उज़ैर बलोच खे बरी करण जो हुकुम। हलंदड़ हफ़्ते दौरान उज़ैर बलोच 5 केसिस में बरी थी चुको। सिंध हाई कोर्ट एसोसिएट BS डिग्री के शागिर्दनि सां फ्रॉड करार ॾेई छॾियो। कॉलेजिस में डिग्री फ्रॉड हुअण बाबति इश्तिहार लॻाइण जो हुकुम। तालीम खाते में उस्तादनि जी भर्तियुनि ऐं तालीम सुधारण वारे केस में अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं हफ़्ते अंदरि कॉलेजिस में इश्तिहार न लॻाया विया त सेक्रेटरी कॉलेजिस ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। ईंदड़ ॿुधनी ते सेक्रेटरी कॉलेजिस खे ज़ाती तौरु पेश थियण जो बि हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना त BS डिग्री लाइ जन हज़ारे शागिर्दनि दाख़िला वरिती, उन्हनि जे मुस्तक़बिल जो छा थींदो। खेनि तालीम खाते में बि नौकरी न मिलंदी। अदालत तरफ़ां सिंध हुकूमत ॿारनि जे मुस्तक़बिल बाबति क़दम खणण जो बि हुकुम। कोरोना सबबि अॻी परेशानी में वरतल अवाम ते महांगाई जो वार। आम वाहिपे वारनि शयुनि जे अघनि खे पर लॻी विया। गिही, अटो, खंडु ऐं ॿियनि शोबनि जे अघनि में गैर मामूली बाद। इस्लामाबाद में खंडु 100 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻी। खुलियल गिह जी क़ीमत 190 मां वधी 210 रुपया थी वई। पेशावर में खंडु, चांवर, गिह ऐं दालनि जी क़ीमत में 10 खां 20% इज़ाफ़ो रिकॉर्ड। यूटिलिटी स्टोर्स ते गिह 22 रुपया ऐं कुकिंग ऑयल 27 रुपया फ़ी लीटर महांगो कयो वियो। कोरोना वायरस सबबि मुल्क में 2 करोड़ माण्हू बेरोज़गार थिया। 10% घरनि में रहंदड़ माण्हू 1 खां वधीक ॾींहं बुख ते रहिया। MCOC सरबराह असद उमर चयो आहे त कोरोना सबबि 30% घराना ख़ुराक जी फ़राहमी सबबि अदम तहफ़ुज़ जो शिकार थिया। ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ 50% घराननि घटि मयार वारी ख़ुराक ख़रीद कई। 47% घराननि पंहिंजी बचत ख़र्च करे छॾी या मिल्कियत विकिरो करे छॾी। सिंध में कोरोना वधीक 22 मरीज़नि जूं हयातियूं गड़काए वियो। 1064 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में कोरोना सटियलनि जो अंक वधी 2,28,949 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग जारी करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि में 2312 मरीज़ सिहतयाब थियण जी तस्दीक़। कराची में 845, हैदराबाद में 37 ऐं शहीद बेनज़ीराबाद में 18 नवां केस ज़ाहिर। खैबर पख्तूनख्वा JIT बाबति सलाहकार ज़ियाउल्लाह बंगिश ते औरत पारां हिरासमेंट जा इल्ज़ाम। औरत इल्ज़ाम हयो आहे त ज़ियाउल्लाह बंगिश खेसि ज़्यादती जो निशानो बणाइण जी कोशिश कई। हसास इदारे ज़ियाउल्लाह बंगिश मथां इल्ज़ामनि बाबति रिपोर्ट KP जे वॾे वज़ीर महमूद ख़ान ॾांहुं माणे छॾी। रिपोर्ट में औरत जे इल्ज़ामनि जी तस्दीक़ न थी सघी। रिपोर्ट मूजिबि औरत 10 साल अॻु ज़ियाउल्लाह बंगिश सां गॾु NGOs में कमु कंदी हुई। ज़ियाउल्लाह MPA थियण बाद औरत सां रस्ता धार कया। खेसि नौकरी ॾियण जो वाइदो बि पूरो न कयो। ज़ियाउल्लाह बंगिश औरत खे लीगल नोटिस मोकिले छॾियो। पेशावर हाई कोर्ट PMC जा पेपर्स तलब कया आहिनि त इहो ग़लति आहे। पेपर चेक करणु अदालत जो कमु न आहे। सुप्रीम कोर्ट वाज़े करे चुकी आहे त अदालतूं निसाबी मामलनि में मुदाख़लत न कंदियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जा रिमार्क्स। अदालत PMC खे एंट्री टेस्ट में बेक़ाइदगियुनि बाबति शागिर्दनि जी शिकायतुनि जो अज़ालो करण जो हुकुम ॾेई छॾियो। शागिर्दनि खे सुभाणे ई PMC इख़्तियारनि ॾाढो शिकायतूं दाख़िल करण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधनी दौरान शागिर्दनि चयो त मेडिकल इदारनि में दाख़िला लाइ इम्तिहान वठणु सूबनि जो इख़्तियार आहे। वफ़ाक़ी सतह ते एंट्री टेस्ट नथी वठी सघिजे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त रेगुलेटरी अथॉरिटी सूबाई इख़्तियार में नथी अचे। PMC जे वकील दलील ॾींदे चयो त इम्तिहानी निज़ाम खे कंप्यूटराइज़ कयो आहे। फ़नी मसइलनि खे हिकु ॾींहं में हल कयो वेंदो। जैकबाबाद में बेरोज़गारी खां तंग माज़ूर नौजवान रहीम बख्श लाशारी पारां पेट्रोल हारे आपघात जी कोशिश। शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि माज़ूर नौजवान खे बचाए वरितो। माज़ूर नौजवान जो चवणु आहे त बेरोज़गारी सबबि घर भाती लंघण काटण ते मजबूर आहिनि। केरु मदद नथो करे। जैकबाबाद में घरू अणबणत तां शोरूम मालिक बदरुद्दीन उन्हड़ पारां बि आपघात जी कोशिश। ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल।
सखर जी एहतसाब अदालत खुराक खाते में करोड़े रुपयनि जे करप्शन केस में गिरफ़्तार DFC सांगड़ मुनवर आराई खे 10 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। नैब इख्तियारनि खां 21 जनवरी ताईं अॻु भराई रिपोर्ट तलब। समारोह में 6 ॿारनि जी माउ जो घर मां भाउ खाधल लाश 45 सालनि जी कौशल्या मेघवाड़ जो लाश अस्पताल मुंतकिल। इलाइक़े में आपघात जो चोबोल 4 साल अॻु औरत जे मुड़ुस नंदलाल बि आपघात कयो हो। लाड़काने में टिकटॉक जे जुनून ताज़ो परिणियल नारी खां हयाती खसे वरिती। बाकरानी रोड बासण सर्वर ख़ातून लोंदड़ी ते पिस्टल रखी वीडियो ठाहे रही हुई त फायर थी वियो। वारसनि मूजिबि नारी थॾे ते अजुल जो शिकार थी वई। पुलिस शक जी बुनियाद ते नारी जे मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार आमिर जो मौक़िफ़ आहे त फायरिंग जो आवाज़ ॿुधी कमरे में वियसि त घरवारी ज़ख़्मी हालत में पियल हुई। मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी मुलाज़मनि जो मुतालबनि जी मञता लाइ इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस वारो धरणो। इंतिज़ामिया रेड ज़ोन ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते सिक्योरिटी वधाए छॾी। कंहिं अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वाधू नफ़री बि तलब। इंडोनेशिया में किरी तबाह थियल जहाज़ जो ब्लैक बॉक्स मिली वियो। बोइंग 737 जहाज़ ख़मीस ॾिहाड़े उॾाम बाद समुंड में किरी तबाह थी वियो हो। बदनसीब जहाज़ में अमले समेत 62 मुसाफ़िर सवार हुआ। जिस कदर उससे ताल्लुक़ था चले जाता था है, उसका क्या रंज कि जिसकी कभी ख्वाहिश नहीं की। जिस कदर उससे ताल्लुक़ था चले जाता है, उसका क्या रंज कि जिसकी कभी ख्वाहिश नहीं की। ये भी क्या कम है कि दोनों का भरम कायम है। ये भी क्या कम है कि दोनों का भरम कायम है। उसने बख्शिश नहीं की, हमने गुजारिश नहीं की। उर्दू बोली जे मशहूर शाइर अहमद फराज जी अॼु 90वीं सालगिरह मल्हाई पई वञे। अहमद फराज जी शाइरी अॼु बि लखें दिलनि ते राज करे थी। मदाहनि तरफ़ां सालगिरह जे मौक़े ते अहमद फराज खे भेटा पेश। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वरितियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ। मुश्किलों में जब हिम्मत हार जाती है तो ऐसे में वो अपने गले का हार लाती है। कभी सोचा वो वक्त कितना कड़ा गुजरता है जब वो अपने हाथ का कड़ा देकर बेटी की डोली उठाती है। अपनों की जरूरतें पूरी करते करते जिनके सरों में चांदी उतर आई, ऐसी 500 खवातीन को वाइटल चाय का छोटा और बड़ा इकोनॉमी पैक लौटा रहा है सोने की चमक। वाइटल पियो, जिंदगी जियो। आपका घर वाकई बहुत अच्छा है भाई। 10 सालों में बड़ा जबरदस्त घर बना लिया तुमने। अरे बैठो बैठो, चिल करो, हमारे जर्मन एसी के मजे लो। पानी मिल जाएगा? हाँ लीजिए ना, हमारे टर्किश फ्रिज का ठंडा ठंडा पानी। और इस इटालियन टेबल की तो बात ही अलग है। सब कुछ इम्पोर्टेड है यहाँ पे।
मम्मा मम्मा मेरा फोन बंद हो गया। और ये जापान से। ये बरखुरदार चाहे जापान से हो या ना हो, पर सुपर पावर टोक्यो जापानीज स्टैंडर्ड्स के मुताबिक ही बनाई गई है। इकोनॉमिकल प्राइस में एक हाई क्वालिटी मोटर बाइक सुपर पावर 70cc टोक्यो, अब क्वालिटी पर नो कॉम्प्रोमाइज। नाज़रीन, बुलेटिन में अवां खे भली का चऊं था ऐं बुलेटिन जी शुरुआत में अवां खे ख़बरियूं रावलपिंडी मां आर्मी चीफ जी हज़्बे वहदत इस्लामी अफ़गानिस्तान जे चेयरमैन सां मुलाक़ात थी आहे। अवां खे ॿुधायो नाज़रीन, इन